स्टेज ते हुन उस्ताद ॻाल्हाईंदो शायद मुसलसल हलूं था ऐं जदोजहद में आहियो। हिकिड़ी ॻाल्हि अॼु जेका मां महसूसु कई आहे, एजुकेशन जे उस्तादनि सां गॾु इहा वॾी ॻाल्हि आहे, या शायदि आम माण्हू न सम्झे। असां नज़रियाती कामरेड आहियूं छो त असांजो जंग रियासत सां हूंदी आहे। असांजी जेका कामरेडनि जी जंग हूंदी आहे नी, उहा रियासत सां हूंदी आहे, हिन निज़ाम सां हूंदी आहे। छो त असां चवंदा आहियूं त हीउ निज़ाम आहे ख़राबु। यार एजुकेशन जे ऑफिसरनि खे मूंखे सिंध जो कसम आहे, सलाम आहे त हू पंहिंजे उस्तादनि सां गॾु एहतिजाज में। इहा वॾी ॻाल्हि आहे, इहा मामूली ॻाल्हि नथो। तव्हां इन खे शायदि उहो सम्झे, इहा नंढड़ी ॻाल्हि आहे। पूरी सिंध में मां सम्झां थो इहो एज़ाज़ ख़ैरपुर खे आहे। ॿियो एज़ाज़ ख़ैरपुर खे इहो आहे त पूरी सिंध में डीसी ऑफिस मां ताला सां चवां थो, काथे ई तालो न आहे, पर मां निसार साहब सुमरे खे सलाम पेश कयां थो, जंहिंजो डंडो खणी हमरा डीसी ऑफिस ते वेठल तालो न रेंजूं जा अमलदार कम छॾी वेठा। ऐं जेके भाड़ी आहिनि मुंहिंजा उहे एजुकेशन वारा, भाड़ी में भाड़ी मतिलबु सिंध में जंहिंजो मां इक़रार कयां थो, टे धड़ा टे चोर। जंहिं धड़े में मां बि आहियां, जंहिं धड़े जो वाइस चेयरमैन मां बि आहियां, ऑल सिंध ट्रेड यूनियन जो वाइस चेयरमैन मां बि आहियां। हाणे एजुकेशन वारनि किथे बि को भलो किरदार हिन एहतिजाज में कोन अदा कयो आहे, जंहिंजी मां भरपूर मज़म्मत कयां थो पंहिंजे एजुकेशन जे यूनियन जे किरदार खे। ऐं ॿी ॻाल्हि अफ़सोस इहो आहे, अॼु बिलावल चए थो त मुतालबा उस्ताद या मुलाज़िमनि जा असां तसवुर नथा करे सघूं त असां पेंशनूं ख़तमु कयूं। पीपुल्स पार्टी रोज़गार ॾींदी आहे, खसी ॾींदा आहिनि, बिल्कुलु उहा बेनज़ीर वीचारी मरी वई जेका रोज़गार ॾींदी आहे। हाणे बिलावल सरदारी तूं आहे, आसिफ सरदारी जो पुटु, शहीद जुल्फ़कार भुट्टे जो पुटु न आहे, हाकिम अली जे खानदान में आहे। ये वॾा लफ़्ज़ थो चवां, हाकिम अली खानदान जो ख़ानदान रोज़गार भुट्टा ॾींदा, उहे भुट्टा मरी विया, उहे भुट्टा मरी विया। हाणे ज़ोरी तूं चओ त मां बिलावल भुट्टो ज़रदारी, पर भुट्टा उहे जेके रोज़गार ॾींदा उहे विया था। हाणे तव्हांजो मंशूर ॿियो आहे, सदर पीपुल्स पार्टी जो, स्पीकर पीपुल्स पार्टी जो, इक़्तिदार जो हिस्सो पीपुल्स पार्टी। बिलावल साहब चए थो त मां इहो सोचे बि नथो सघां, परेशान आहे। पोइ भला हे जेको नामराज शाह आहे इहो कंहिंजो चमचो आहे या पंहिंजी देगड़ीअ में चमचो थो घुमाए? इहो कहिड़ो मशक खणी आयो आहे? बिलावल साहब, तव्हांजी टीम जेका ज़ाहिर आहे चेयरमैन आहे, कि मां सीरियस ॻाल्हि का तो जज्बात खाटी करे समझण जी आहे, ये एजेंसियूं नोट कनि थियूं। ऐं मां सम्झां थो हिकु हिकु पल जी ख़बरूं मथे वेंदियूं। असां नज़रियाती माण्हू, असांखे ख़बर आहे त हिन मुल्क में छा थो थिए। हीअ जेका साज़िश आहे, बिलावल साहब तव्हां सम्झो, पीपुल्स पार्टी खे दीवार सां लॻाइण वारी साज़िश आहे, उनजो हिसो तव्हांजो इहो नामराज शाह उनमें वॾे में वॾो किरदार तव्हांजे इन सीएम जो अथव।
चेयरमैन चवे त पेंशन न कटियो सीएम के कहिड़ी ताक़त माना तव्हां खां ॾाढो तव्हांजे चवण ते नथो हले छो मूंखे ख़बर आहे ॿ दफ़ा तव्हां हटाइण जी कोशिश कई कहिड़ियूं कुवतूं जो तव्हां न हटाए सघे हाणे उन्हनि कुवतुनि जे चवण ते इहो सीएम हले थो तव्हांखे सोचणु घुरिजे ऐं हितां जा MPs MLAs इहे शयूं ते पहुचाइनि त ही 6 लख मुलाज़िम अदा नथो 6 लख खानदान अथव मता सोचो त हे 6 लख मुलाज़िम 6 लख खानदान जॾहिं तव्हां असांजे बच्चनि जी रोज़ी खसींदव जॾहिं तव्हां असांजे ॿारनि जो मुस्तक़बिल खसींदव जॾहिं तव्हां असांजी रोज़ीअ ते लत ॾींदव त पोइ छा असां तव्हांखे गुलनि जा हार पाराईंदासीं छा तव्हां इहा तवको रखो था त असां तव्हांखे दुआऊं ॾींदासीं छा इहा तव्हां तवको रखो था त असां तव्हांजे लाइ भला लफ़्ज़ ॻाल्हाईंदासीं छा इहा तवको रखो था त आईंदा हे जेके उस्ताद तव्हांखे इलेक्शन बूथ में कूड़ा ठपा हणी तव्हांजी हिमायत कंदा शायदि कंदा तव्हांखे सभु ॻाल्हायो मां सम्झां थो त ईअं न थींदो छो त तकलीफ़ बेगैरत खे याद